सुप्रीम कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार की ऑडियो बाबत जांच की दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जांच कमीशन क़ाइम करण की मुखालफ़त करे छॾी। संदसि चवणु आहे त जांच की सूरत में राणा शमीम ऐं नवाज़ शरीफ़ के केस ते फ़र्क़ु पवंदो। मेहर वाक़े केस में पीपल्स पार्टी MPA सरदार खान चांडे की जमानत मंजूर। बुरहान खान चांडे की जमानत रद्द। फौरी तौर गिरफ्तार करने जो हुक्म। उम्मे रुबाब तरफा सरदार खान चांडे की जमानत खिलाफ सिंध हाई कोर्ट में वञण जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त CPEC पाकिस्तान ऐं चीन जी अवाम खे मज़बूत फ़ाइदा पहुचाए रही आहे। रिथा जी शुरुआत फेज़ जे मनसूबनि पाकिस्तान जी मुआशी मंज़रनामे खे तब्दील करे छॾियो आहे। मनसूबो जिटादार इक़्तिसादी तरक्की जा मज़बूत बुनियाद रखिया आहिनि। पाक फौज ताकत की बुनियाद ते जगबंदी वारी भारतीय आर्मी चीफ की दावा रद्द करे छॾी। पाक फौज के तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त भारतीय आर्मी चीफ के ताकत की बुनियाद ते सीज़ फायर वारी दावा गलत ऐं बेबुनियाद आहे। का धुर बि उनखे ताकत या ॿिए जी कमज़ोरी न सम्झे। पाकिस्तान सरहदनि जे ॿिन्ही पासे कश्मीरियुनि जी हिफ़ाज़त करणु चाहे थो। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त मुल्क जूं हालतूं ख़राब आहिनि। बहितरी लाइ चूंडूं ज़रूरी आहिनि। मुखालिफ़ धुर जो बि उहो ई मुतालबो आहे त आम चूंडूं करायूं वञनि। सिंध हुकूमत मकानी चूंड की तारीख़ ॾेई छॾी आहे। इलेक्शन कमीशन तकबंदियूं कंदी त चूंड थींदी। सुप्रीम कोर्ट मकानी कानून बाबत हुकुम ॾिनो आहे। ॾिसजे त सिंध हुकूमत कहिड़ी तयारी कई आहे। 11 फ़रवरी ते असेंबली जे इजलास में ख़बर पवंदी। हैदराबाद में मुहाफ़िज़ हथां क़त्ल थियल DSP क़ासिमाबाद जो केस दाख़िल। पुलिस मोबाइल ड्राइवर ग़ुलाम क़ादिर की फरियाद ते दाख़िल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करे छॾिया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अञा ताईं क़त्ल जो कारण नाहे ॿुधायो। रिमांड बाद पुछागाछा कई वेंदी। जवाबदार खे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश करे रिमांड वरितो वेंदो। शहदाद कोट के सेला शाख मां पीरसन वापारी कुर्बान जोए जो लाश हथ। पुलिस वाक़े बाबत जांच शुरू करे छॾी। ICC फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन के बॉलिंग एक्शन के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। PCB तरफा मोहम्मद हसनैन की बॉलिंग कराइण ते पाबंदी। PCB तरफा जारी कयल बयान में चयो वियो आहे त मोहम्मद हसनैन के PCL में वधीक शिरकत की इजाज़त नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान सुपर लीग 7 में मुकाबला जारी। कराची किंग्स ऐं पिशावर ज़ल्मी जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। मोहम्मद आमिर समेत कराची किंग्स जा 3 रांदीगर अॼोके मैच में न खेॾी सघंदा।